नवाबशाह में इंतजामी बेध्यानी सबब शहरनि प्राइमरी स्कूल के किचरे जे ढेर में तब्दील करे छॾियो आहे। ताज कॉलोनी में वाक़ ताज आज़म प्राइमरी स्कूल जे आसपास इलाइक़े वासियुनि पारां किचरो उछलाइण सबब रोज़ानो समय शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं किचरे जे ढेर मां क्रॉस करे तइलीम पिराइण स्कूल पहुचनि था, जंहिंजे करे मासूम ॿारनि में ख़तरनाक बीमारियूं फैलजण जो ख़तरो पैदा थी पियो आहे। इन हवाले सां शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी कारकुननि तोड़े ॿारनि जे वालिदेन काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल वॾे अरसे खां स्कूल बंद हुजण सबब इंतजामिया जी लापरवाही ऐं बेध्यानी सबब इलाइक़े वासियुनि स्कूल जे आसपास किचरो उछलण शुरू करे छॾियो, जंहिंखां पोइ स्कूल किचरे जे ढेर में तब्दील थी वियो आहे। हुननि ॻणती जो इज़हार कंदे चयो त गंद किचरे जे ढेर मां क्रॉस करे स्कूल पहुचण सबब संदन मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में पइजी वियूं आहिनि। जन सॼे इलाइक़े में पिण बदबू फैलिजी वई आहे, जंहिंजे करे ख़तरनाक बीमारियूं फैलजण जो ख़तरो पैदा थी पियो आहे। हुननि लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी स्कूल जे भरपासे मां किचरो हटाए मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। इमदाद मुगैरी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, नवाबशाह।